सियारे जी मौसम हुजे, पंहिंजनि जो साथ हुजे ऐं चांहि जी प्याली हुजे त हर ढुक मज़ो ॾींदो आहे ऐं दिलि बाग़ बहार थी वेंदी आहे। चांहि सां दिली सुकून बि मिलंदो आहे, पर इन जी हद केतिरी आहे। जेकॾहिं अव्हां चांहि या कॉफ़ी जूं हिकु या ॿ प्यालियूं पीओ था त ख़ैरु आहे, पर जेकॾहिं अव्हां इहो सम्झो था त घणी चांहि पीअण सां जिस्म में गर्मी अची वेंदी त ईअं कॾहिं बि मुमकिन नाहे। इन जे उबतड़ चांहि असांजे जिस्म खे सीअ सां भरे छॾींदी आहे। सभ खां पहिरियां इहो सम्झी छॾियो त चांहि या कॉफ़ीअ जो घणो इस्तेमालु अव्हां लाइ हानिकार आहे। चांहि ऐं कॉफ़ी में टीनिन ऐं कैफीन मुरकब हूंदा आहिनि। इहे ॿई अहिड़ा आहिनि जेके जिस्म में खोड़ शयुनि खे जज़ब थियण खां रोके छॾींदा आहिनि। जिन शयुनि में आयरन हूंदो आहे, जेकॾहिं उहे शयूं खाईंदव त टेनिन ऐं कैफीन उन्हनि शयुनि मां आयरन खे जज़ब थियण न ॾींदा। इन जो नतीजो इहो निकिरंदो आहे त जेके माण्हू वधीक चांहि या कॉफ़ी पीअंदा आहिनि उहे अक्सर आयरन जी खोट जो शिकार थी पवंदा आहिनि। चांहि जा ॿिया बि खोड़ नुक़सान आहिनि जिन बाबति अवामी आवाज़ पारां स्टोरीज़ में ॿुधायो वियो आहे, पर हाणे इहो ॼाणियूं था त चांहि ऐं कॉफ़ी जिस्म खे गरम करण बदिरां थधो छो करे छॾींदियूं आहिनि। इन हवाले सां डॉक्टरनि जो चवणु आहे त वधीक चांहि पीअण सां कंहिं बि हालत में जिस्म खे गर्मी फराहम नथी करे सघिजे, छो त चांहि ऐं कॉफ़ी डायोरेटिक हूंदा आहिनि, यानी ही जिस्म में पाणी जज़ब करण जी सलाहियत खे ख़तम करे छॾींदा आहिनि। इन्हनि सां जिस्म में अॻी मौजूदु पाणी बि निकिरी वेंदो आहे, यानी सियारे में जॾहिं अव्हां वधीक चांहि या कॉफ़ी पीअंदा त जिस्म मां पाणी निकिरी वेंदो, जंहिंसां डिहाइड्रेशन जो ख़तरो रहंदो। इन खां सवाइ पाणीअ जी खोट जे करे जिस्म में मेटाबॉलिज़म सुस्त थी वेंदो आहे ऐं ॿिया केतिरा ई कीमियाई अमल रुकिजी वेंदा आहिनि। इन्हनि सभिनी जो गॾियल असर इहो पवंदो आहे त अव्हां खे अॻु खां वधीक सीउ थियण लॻंदो आहे। चांहि या कॉफ़ी वधीक पीअण सां अव्हां खे निंड सुकून सां नाहे ईंदी। ख़ासि तौर ते सुम्हण खां अॻु चांहि या कॉफ़ी न पीओ। चांहि ऐं कॉफ़ी ज़हनी दबाव जो सबबु बणिजंदा आहिनि, जंहिंसां दिमाग़ में बेचैनी पैदा थींदी आहे। अव्हां खे घुर्जे त सियारे में चांहि या कॉफ़ी ते भाॼण बदिरां गर्मी हासिल करण लाइ ॿियूं ग़िज़ाऊं खाओ।